अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारी सिरिया न्यूज़ खबर शामिल क्यों पिया उमरकोट खां डॉक्टर एम लाल वांगानी जी रिपोर्ट मौजूद। शादीपली वार्ड नंबर 2 10 ॾींहनि खां पाणी अणलभ, आवाम सख्त परेशान। शादीपली जे तलाउनि में पाणी हुजण जे बावजूद भी वार्ड नंबर 2 में पाणी अणलभ। अफ़सोस सां चवणो पवे तो शादीपली जे वार्ड नंबर 2 जे आवाम खे पाणी मुहैया न कयो पियो वञे। अॻवान सख्त अॻोणो निंड सुतल। शादीपली जे आवाम जो चवणु आहे त अल्लाह जे वास्ते पीअण जो पाणी फराहम कयो वञे। करबला जो मैदान छो कयो वियो आहे? शादीपली में आवाम जो सख्त सरापा एहतजाज। ॾींहनि खां वठी पाणी अणलभ आहे। शादीपली जो आवाम सख्त परेशान आहे। शादीपली वार्ड नंबर 2 जो आवाम जो चवणु आहे त अल्लाह जे वास्ते असांखे गेट खोले ॾिनी वञे त जीअं असां 2-3 ड्रम पाण ई भरे ऐं पंहिंजो सफ़र गुज़र करे सघूं। पाणी न हुजण जे करे तमामु घणी दुश्वारी थी रही आहे। असां परेशान आहियूं। आला अमलदारनि खे अपील आहे त असांखे गेट खोले ॾिनी वञे त जीअं असां रक्षण ज़रिए मोटरसाइकिलनि जे ज़रिए 2-3 ड्रम भरे पंहिंजे घर में सफ़र गुज़र करे सघूं। शादीपली वार्ड नंबर 2 जे आवाम जो सख़्त सरापा एहतजाज। वार्ड नंबर 2 जा अॻवाना अॻोरे निंड सुतल। हिन वक़्त जो अहम ख़बरूं, वधीक ख़बर ऐं अपडेट लाइ विज़िट कंदा न्यूज़ 18 चैनल।